अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा हक़्क़ तुक़ातिह वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून फ़क़द क़ालल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र रुबमा यवद्दुल्लज़ीना कफ़रू लव कानू मुस्लिमीन फ़क़द क़ालल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र कुल्लमा उल्क़िय फ़ीहा फ़ौजुन सअलहुम ख़ज़नतुहा अलम यातिकुम नज़ीर क़ालू बला क़द जाअना नज़ीरुन फ़कज़्ज़बना व क़ुलना मा नज़्ज़लल्लाहु मिन शै'इन इन अंतुम इल्ला फ़ी ज़लालिल कबीर फ़क़ालू लव कुन्ना नस्मअु औ नाक़िलु मा कुन्ना फ़ी अस्हाबिस सईर सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल एहतराम मुसलमान भाइयों और बुजुर्गों, हर इंसान हर मानुते हसनी को साउंड पन्नू आकिल अब्दुल कुद्दूस एंड फरमान जतोई। फोन नंबर 0300314381 0302 9417 601। कुरान मजीद असांखे किताब अहिड़ो ॾिनो आहे असांजी हर तमाम ज़िंदगी जी ज़रूरत वारियुनि शयुनि जो कुरान में बयान थियल आहे। अल्लाह फरमाए तिब्यान लिकुल्लि शै, हर शइ जो इलाज कुरान में आहे। असां ॿिए पासे न वञूं। नबी पाक वेठा आहिनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सहाबा बि वेठा आहिनि। नबी अलैहिस्सलाम फरमाया तरक्तु फीकुम अमरैन, मां मोहम्मद तां में ॿ शयूं छॾियो थो वञा। मां मोहम्मद तां में ॿ शयूं छॾियो थो वञा। लन तज़िल्लु मन तमस्सककुम बिहा औ कमा क़ाल, इन्हनि ॿिनि शयुनि मां जेको तव्हां मां वठंदो, ॿ शयूं इहे ॿिनि शयुनि खे वठंदो उहो गुमराह न थींदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॿ शयूं, किताबुल्लाह व सुन्नत, हिकु अल्लाह जो किताब, ॿियो मुंहिंजी सुन्नत, मुंहिंजो तरीक़ो हदीस। इहे ॿ शयुनि खे जेको वठंदो उहो गुमराह न थींदो आहे। वाह, कंहिं फरमायो? चओ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साहबा वेठा आहिनि, सम्झण जी कोशिशि कजो दिलि जे तवजो सां। उमर फारूक बि वेठो आहे रज़ियल्लाहु ताला अन्हु। हज़रत उमर अर्ज़ कयो हस्बुना किताबुल्लाह, साईं असांजे लाइ अल्लाह जो किताब काफ़ी आहे। न सम्झो छा माना? तव्हां ॾिनी का शइ महिमान खे खाइण पीअण जे लाइ, महिमान खे ॾेई करे अदा ॿियो खणी अचां, अब चवंदा हुन ॻाल्हाए ॿार चुप कयो पियो। महिमान खे चवंदा हुन न अदा ॿियो खणी अचां, न त काफ़ी आहे। हुज़ूर फरमाइनि था ॿ शयूं छॾियूं थो वञां, अल्लाह जो किताब ॿियो मुंहिंजी सुन्नत।
फारूक आलम चो हसबुना किताबुल्लाह से असांजे लाइ अल्लाह जो किताब काफ़ी आहे पर अॼो के मुसलमान जे लाइ क़ुरान काफ़ी न आहे मुंहिंजा दा क़ुरान इहो किताब आहे इन हाज़ल क़ुरान यहदी लिल्लती हिय अक़वम पक्की ॻाल्हि आहे फरमाए थो क़ुरान तव्हांखे सिधो रस्तो थो ॾसे पर जे यकीन न कहीं त पोइ अञा माना सम्झ तूं ॿी बि का शइ हुजे माना क़ुरान सिधो रस्तो नथो नसे गुंजाइश आहे मुंहिंजा अज़ीज़ो हिकु ॻाल्हि ॿी ॻाल्हि ॾसियां को बि तव्हां असांजो माण्हू सकरात ते पहुचंदो आहे पोइ छा चवंदा हो बेटा जे बाद त पढ़ंदव अब ॻाल्हायो मां सां बेटा जे बाद पढ़ंदवसि ॿियो को किताब पोइ चवंदा हुआ क़ुरान पढ़े वठी अचो क़ुरान वारा और यासीन पढ़नि दम कनि फीणो रखनि हा पोइ विच में छो था बॾियूं परे न चवंदा त रोज़ानो फसल घुमंदो खटोलो खणी हलूंसि बाग बि ॾिसंदो रोज़ानो ओॾां खटोलो खणी हलूंसि या चेक बुक बैंक वारो ॾेखारियो हेतिरी रक़म जमा थी कल्ला इज़ा बलगत तराक़ी वक़ील मन राक वज़न्न अन्नहुल फ़िराक वल्तफ़त साक़ बिसाक़ इला रब्बिक यौमइज़िनिल मसाक़ वला सद्दक़ वला सल्ला वलाकिन कज़्ज़ब व तवल्ला सुम्मा ज़हबा इला अहलिही यतमत्ता औला लक फ़औला सुम्मा औला लक फ़औला क़ुरान फरमाए थो जॾहिं सकरात चालू थींदसि सभई ॻाल्हियूं विसरी वेंदनि चवंदा आहे कोई क़ुरान पढ़ेसि यासीन पढ़ेसि फीणो दम करेसि आहे कोई पर तॾहिं क़ुरान ॾे वज़न अन्नहुल फ़िराक उहो हाणे सम्झई जुदाई जो टाइम अची वियो तॾहिं यादि कयईं क़ुरान खे जॾहिं जुदाई जो टाइम अची वियो बच्चा रोअनि था वेठा प्यारा अबो जुदा थो थिए छॾियो थो वञे अॼु घरवारी रोए थी वेठी वीचारी मुंहिंजो रफ़ीक हयात ज़िंदगी जो साथी अॼु छॾियो थो वञे जेके दोस्त मानी जुदा न खाईंदा हुआ उहे बि वीचारा रोअनि था वेठा अॼु दोस्त असां खां धार थो थिए मुस्लमान ॿाहिरो समय अहिड़ा मौक़ा ॾिठासीं असांजो बि अहिड़ो ॾींहुं हिकिड़ो ईंदो अलाह वास्ते मां अर्ज़ु करणु खणी आयो आहियां अचो त तयारी कयूं त तयारी कयूं देरि न कयूं बाज़ार खुलियल आहे सब तो मुफ़्त आहे जल्दी कयूं आज कड़जी विसलास सम्झाई अॼु अल्लाह जी अदालत में अकेले खे हाज़िर जो टाइम अची वियो मुंहिंजा प्यारा हेॾो समय हदाने गॾु हणंदा खणण महिल लाश खणण महिल गॾु हो चवंदो मां कुलो जां पर ॿिए यादि कयो तव्हां पाण ॾिसो था दफ़न करण खां पोइ हिकिड़ो बि न चवंदो अकेलो आहे मां वेहांसि ये मंजर असां ते ईंदो यकीनी अथव अल्हाकुम तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर कल्ला सौफ तअलमून सुम्मा कल्ला सौफ तअलमून माल जी कसरत में रुझी विया माल जी घणाई में रुझी विया क़ुरान फरमाए थो ख़बर तॾहिं पवंदनि जॾहिं क़ब्र में ईंदा जेकर सम्झनि हा वरी बि सम्झनि हा इहो मंज़र असां विसारे छॾियो आहे दोस्तों ऐं भाइर तॾहिं फरमाए थो कैफ़ तकफ़ुरून बिल्लाहि व कुंतुम अमवातन फ़अहयाकुम सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम सुम्मा इलैहि तुरजऊन अल्लाह फरमाए थो छो था मां सां फिटायो छो चवण मुंहिंजो नथा वठो मां तव्हांखे ठाहियो मुंहिंजो चवण छो नथा वठो पर ठही कमु कढी न विया हो वरी मां ॾे अचिणो अथव बाईपास कोन्हे सोणा जो माण्हू निकिरे ॾाढो ॾुखियो ॾींहुं आहे कसम ख़ुदा जो कयां 50,000 साल जो मुंहिंजा भाइर हिकिड़ो ॾींहुं क़यामत जो 50,000 साल जो हिकिड़ो ॾींहुं उथंदा सभु ईअं हदीस पाक में आहे जीअं ॿार मां जे पेट मां ॼमंदो आहे सभु उघाड़ा अल्लाह जो वास्तो सभु छाना
फरमा तो कुरान पाक में छो तुम जो चवण नथा वठो मां तव्हांखे ठाहियो आहे एड़ो ठाहे मां फरमातो बत्तीन वज़ैतून बतूर सीनीन वहादल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम इंजीर ज़ैतून तूर सीना जो कसम अमन वारे शहर मक्के पाक जो कसम आहे पक्की ॻाल्हि आहे फरमातो सभ खां सुहिणो मां इंसान खे ठाहियो आहे हुसन इंसान खे नहीं वरी हुसन भी इंसान के वरी जिन भी इंसान भी मखलूक भी इंसान जी जेका खुराक है भी कहीं टाइम पे मानू छह जी एड़ी खुराक ना है खबर सब जिनन जी खुराक अब खबर सब जिनन जी खुराक तव हडो है छेणो मखलूक आओ भी हडे के हथ विझंदा उन जी खुराक बणजी वेंदी छेणे के हथ विझंदा उन जी खुराक बणजी वेंदी नबी सल्लल्लाहु अलैहि ज़माने में आया जिन अर क्यों साईं मुसलमान मानू असां जी खुराक खराब था कर किए भितर जी जाए ते हडो ऐं छेड़ो इस्तेमाल था कन साईं असां जी खुराक खराब था कन मनो फरमाया वरी भी मनो अथव छेड़ो सां इस्तेमाल न कजो भितर जी जाए ते छेड़ो न खणो हडो भी न खणो उन्हनि जी खुराक हडो छेड़ो अरे असां जी खुराक त कहिड़ी ठाही असां छो अलाह सां फिटायूं हुसन भी तोखे भलो ॾिनम खुराक भी तुंहिंजी भली पर राश भी तुंहिंजी भली बेतरो भी तुंहिंजो भलो तूं छो थो फिटाए मां सां तोखे त मां नवाज़ियो आहे वंता उदून मत अल्लाह ला तुहसूहा कुरान में फरमा तो एतिरा एहसान कया त मां गणे भी न सघंदो मथां छो था फिटायो छो मुंहिंजो चवण नथा वठो प्यारा दाना माण्हू ॿिनि जाइनि ते न फिटाईंदो आहे अब ॿजायूं अहिड़ियूं आहिनि जिते दाना फिटाईंदो न आहे कहिड़ियूं ॾसियां या भञो गुज़ार पर टिकी चढ़ी मञो सही यार मञो न त भञो भञो न ॿजायूं अहिड़ियूं आहिनि दाना उते न फिटाईंदो आहे भाउ दाना माण्हू जंहिंजा एहसान हुजनि उन सां न फिटाईंदो चओ भा असांखे वॾा चवंदा हुआ अबा अबा इन सां न फिटाइजो इन जो असां ते थोरो आहे ॻाल्हायो नथा अॼु त इहे ॻाल्हियूं रहियूं ई कोन्हनि पर थोरे करण वारो ख़ुदा जाने मरी वेंदो हो न उनजे पोयनि जे लाइ बि वॾा पारतूं कंदा हुआ इन जे वॾनि जा असां ते थोरा अथव बाबा इन सां न फिटाइजो कस खाई वञो फमतमन तउदून मतल्लाह ला तुसूहा एतिरा एहसान कया तमाम कुरान में फरमा तो जो गणे भी न सघंदो छो मुंहिंजो चवण नथा वठो छो था मां सां फिटायो बेशुमार एहसान ॿियो एहसान वारे करण के चइबो आहे मोहसिन दाना पंहिंजे मोहसिन सां न फिटायो बेशुमार गण खां घणा परफामतु अलम नजअल लहू ऐनैन वलिसानहु वशफतैन वहदैनाहु नजदैन अखियूं मां ठाहियूं मां काथे ठाही कुरान में फरमाता यखलुकुकुम मिम्मा फी बुतून उम्महातुकुम फी ज़ुलुमातिन सलात अरे माँ जे पेट में ऊंधाइन में अखियों मां ठाहियूं न बत्ती न बल्ब न को ॾियो न को साइचो न कालब अखियूं ठाहियूं मां वरी अखियुनि में अंदरि बल्ब बि विधा मां अब अख में संडो तारो आहे न अंदरि इहो बल्ब में मां विधा मां ज़बान भी मां ठाही मां चप भी मां ठाहिया मां हे जिस्म हिस्सो आहिनि सभु जिस्म जो हथ पेर आङुर न ॿुधाईंदी हे शइ कोड़ी कनि मिठी न वरी ॻाल्हाए आङुर हिनखे कीअं असरु रखियो आहे रब साईं असां न बैटरी विझूं न चार्ज कयूं न बटण हणूं पाण थी ॿुधाए ज़ुबान हे शइ कोड़ी हे मिठी पाण थी ॿुधाए ॻाल्हाए बि पाण चुप बि पाण करे बटण हणण जी ज़रूरत ई न आहे अड़े अखियूं ठाहियूं नक ठाहियो मां हथ भी पेर भी ठाहिया मां चप भी ठाहिया मां बिल भी न वरितो मां मथां छो थो फिटाए अब समझो था
हे नक वरी कीअं ठाहीं आबा नक अथव न भला जंहिंखे आहे त ॻाल्हायो जे कोन अथव त ख़ैर आहे अथव हिन नक में बैटरी विझंदा आहियूं अबा सेल विझंदा आहियूं न चार्ज कंदा आहियूं हाउ हिकिड़ो थोरो बि नथा लाहे सघूं छो पिटायूं पंहिंजे अलाह सां प्यारा ख़ुदा अकुल ॾिनो आहे असांखे न बटण हणूं न चार्ज कयूं न बैटरी सेल विझूं हेॾे हेॾे बदबू अचे पाण थो ॿुधाए नक बटण ई न हणो ख़ुशबू अचे पाण ॿुधाए हे नक ॾेई बेनको न कहीं सियाणा थियूं अबा असां पंहिंजे रब सां छो पिटायूं छो अलाह जो चवणु न मञूं मां जे पेट में ऊंदहिनि में ठाहियो पोइ छा थो चए क़ुर इज़ा समाउन फतरत वज़ल कवाकिबुन तसरत वज़ल बिहार फुज्जिरत वज़ल कुबूर बुसिरत अलमत नफ्सुम मा क़द्दमत व अख़रत सद थींदो क़ुर थो चए अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम अल्लज़ी ख़लक़क फसव्वाक फअदलक फी अय्यि सूरतिन मा शाअ रक्कबक ओ जने क़यामत क़ाइम थींदी क़ुर चए थो आसमान फाटी पवंदो प्यारा अचो बस वक़्त न आहे एतिरो नुस्ख़ो हिकिड़ो पोइ ॾसियां अज़ाब खां बचण लाइ क़यामत हल ज़ातुल अर्ज़ु ज़िलज़ालहा व अख़रजतिल अर्ज़ु अस्क़ालहा व क़ालल इंसानु मा लहा क़यामत थींदी क़ुर चए थो ज़मीन कंबंदी जीअं ज़लज़लो ईंदो आहे जेके शयूं ज़मीन में हूंदियूं ॿाहिरि उछलाईंदी वेंदी इंसान चवंदो अॼु ज़मीन खे छा थी वियो आहे कंबे थी ज़मीन सभई शयूं वञे थी उछलाईंदी ॿाहिरि ज़मीन फरमाए थो क़ुर पाक में वक़ातिल वाक़िअतु लैसा लिवक़अतिहा काज़िबा ख़ाफ़िज़तुर राफ़िअतुन इज़ा रुज्जतिल अर्ज़ु रज्जन व बुस्सतिल जिबालु बस्सा ज़रूर थींदी क़यामत तब्दील मनसूख भी नथो कोई करे सघे क़ुर चए थो हिकिड़नि जा मर्तबा बुलंद हूंदा ॿिया पिया ज़लील थींदा क़ुर चए थो ॿुधाइनि मुंहिंजा बि क़यामत जो बयान क़यामत जे ॾींहुं जबल जेके तव्हांखे ॾिसण में अचनि था पहाड़ रेज़ा रेज़ा थी ईअं पिया उॾामंदा जीअं कप हवा में उॾामंदी आहे ॾुखियो ॾींहुं आहे प्यारा बसि तयारी कयूं फरमाए थो क़ुर आसमान फाटी पवंदो सितारा छणी वेंदा ज़मीन मां निकिरंदो पाणी ईअं जीअं समुंड उछली पवे वज़ल कुबूर बुसिरत निकिरंदा मुर्दा बि कमन खां ॿाहिरि क़यामत जो बयान थो करे क़ुर या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुम इन्न ज़लज़लतस साअति शैउन अज़ीम यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अर्ज़अत व तज़उ कुल्लु ज़ाति हमलिन हमलहा व तरन्नास सुकारा व मा हुम बिसुकारा वलाकिन्न अज़ाबल्लाहि शदीद थॾे थो क़ुर ओ इंसान उठिजो पंहिंजे रब खां ख़ौफ़ कयो पंहिंजे रब जो क़ुर चए थो अज़ीम माना वॾो ज़लज़लो आहे क़यामत यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अर्ज़अत ओ मुंहिंजूं अदरुं भेनर ॿुधो क़ुर फरमाए थो मुंहिंजा नबी क़यामत में ॾिसंदे तूं हर खीर प्यार वारी माउ खे खीर पिया बच्चा विसरी वेंदसि वतज़उ कुल्लु ज़ाति हमलिन हमलहा जंहिंखे हमल हूंदो क़ुर चए थो धमाको क़यामत जो थींदो त हमल ज़ाया थी वेंदा वतरन्नास सुकारा ॾिसंदे मुंहिंजा नबी माण्हू तोखे ईअं ॾिसण ईंदा जे नशे में माण्हू बेहोश हूंदो आहे पासा मथो मां हम बेसुकारा मुंहिंजा नबी नशो न हूंदो न छाजे करे बेहोश भला के अज़ाबल्लाहि शदीद क़ुर चए थो अलाह जो अज़ाब सख़्त हूंदो क़यामत में माण्हू में होश न हूंदो फरमाए थो क़ुर उते सॾ थींदो सॾ हेॾे वरी फरमाए थो
जनी अखियुनि सां ॾिसंदा जहन्नम आई अबा असां थोरो वाद सां जहन्नम था छॾियूं जहन्नम छा आहे फत्तकुन्नार अल्लती वक़ूदुहा अन्नासु वल हिजारा कुरान तो चवे कुरान ड्रिजो ने बाहि खां जंहिंजो ॿल माण्हू ऐं पत्थर हल तव्हां पाण सोचो मां त बाबा ख़ुदा जो कसम खणी चवां थो जॾहिं क़यामत जो बयानु कंदो हाँ या कुरान में पढ़ंदो हाँ ख़ुदा जो कसम दिलि चवंदी आहे अल्लाह मूंखे पैदा न करे हा भलो मां कीअं कंदुसि मुंहिंजा प्यारा कपिड़ो बदन ते न हूंदो उथंदा माण्हू ईअं जीअं ॿार ॼमंदो आहे माउ जे पेट में सभु साल जो हिकिड़ो ॾींहुं रूए ज़मीन जी मखलूक गॾु हिते क़ुरान थो चए ॾिसंदा अखियुनि सां चवंदा रब्बना वलो तरा इज़िल मुजरिमून नाकिसूं रूसिहिम इंद रब्बिहिम रब्बना अबसरना व समिअना फर्जना नअमल सालिहन इन्ना मूक़िनून अब कुरान तो ॿुधाए मुंहिंजा नबी ॿुधाइनि क़यामत में मुजरिम जेके गुनहगार हूंदा कुरान तो चए उनजा कंधा क्यों हेठि हूंदा रब जे अॻियां मुंहुं न खणी सघंदा दुनिया में अबा ख़ुदा पनाह ॾे को वाक़ियो अहिड़ो ईंदो आहे बा इज़त वारो माण्हू चवंदो आहे दा मां त काॾे वञा मुंहुं खणण जहिड़ो न आहियां अबा ॻाल्हायो न ओ मुस्लमान उहे क़ुरान चए थो मुंहिंजा नबी ॿुधाइनि क़यामत में मुजरिम मुंहुं न खणी सघंदे मुंहिंजा अखियूं कंदे हा कुरान ते तो रड़ियूं कंदा रब्बना अबसरना व समिअना ऐं रब ॾिठोसीं तुंहिंजो अज़ाब अखियुनि सां जहन्नम ॾिठोसीं अल्लाह जहन्नम जा कड़का ॿुधासीं अज़ाब जा कननि सां हे कुरान थो चए त फर्जे न अल्लाह पोइ हिते मोटाए पोइ न थींदो कुझु फर्जे न नामल सालिहा अल्लाह पोइ हिते मोटाए हाणे भला अमल कंदासीं यकीन अची वियो आहे ओ रब पोइ हिते मोटाए हाणे तव्हांखे मोटायां या माशरल जिन्न वाले ॻाल्हाइण जहिड़ा न हूंदासीं असांजी हालत इहा आहे या माशरल जिन्न वाले अलम यातिकुम रुसुलुम मिनकुम यकुसून अलैकुम आयाति रब्बिकुम वयुनज़िरूनकुम लिक़ाअ यौमिकुम हाज़ा ओ जिन्ना इंसान हो हाणे जो चो था वापस मोटाए दुनिया वटि तव्हां में कहां वटि दुनिया में कोई न आयो तव्हां कोई न आयो मुंहिंजे क़ुरान जो अचु तव्हांखे कंहिं न ॿुधायो तव्हांखे अॼो के ॾींहं खां कंहिं न ड्रिजायो पाण क़बूलदार थी चवंदा कालू शायदि न अला अनफुसिना वग़र्रतहुमुल हयातु दुनिया सॼियूं ॻाल्हियूं क़ुरान में साईं ॿुधाए थो मतां उते अची चवनि त ख़बर न पई न सुधरी वञो हा क़ुरान थो चवे क़ुरान पाण चवंदा साईं असां वटि आया हा कुरान भी ॿुधायूं वग़र्रतहुमुल हयातु दुनिया दुनिया जी हयाती धोखे में अल्लाह पोइ हिते मोटाए वरी बि मन थो सॾ थी वियो अय्युहल इंसान इंसान खे चए थो क़यामत में या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम अल्लज़ी खलक़क फसव्वाक फअदलक फी अय्यि सूरतिन मा शाअ रक्कबक ओ इंसान मां करीम सखी रब जो देखो कंहिं परे कई कंहिं मुंहिंजो दर छॾाई कंहिं तोखे मुंहिंजी नाफ़रमानी में आंदो
अल्लज़ी ख़लक़क फ़सव्वाक फ़अदलक। रब जो दर कीअं छॾे वएं, कंहिं तोखां छॾायो, उहो रब जंहिं तोखे ठाहियो आहे। वरी तो रब सखी आहे, तुंहिंजे लाइ ज़रूरत वारियूं शयूं सभई बिना घुणिजे पैदा करे ॾिनई। अहिड़े रब जो दर कंहिं छॾाई, कंहिं तोखे धोखे में विधो जो रब जो दर छॾे वई। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो ऐं बुज़ुर्गो, का ख़बर कान्हे, खुदा जाने। खुदा न ख्वास्ता सोना मतां अॼो को ॾे बि कंहिंजो आख़िरी पोइ कुझु न थिए। फमा तुमा एहसान कया तमाम, ठाहियो माए मुंहिंजो दर कंहिं छॾाई। वरी ठाहे एहसान कया माए, वरी ठाहिण खां पोइ ॾिसो उहो यहूदी काफ़िर लानती अमेरिका वारा जेके चवनि था दहशतगर्द आहे त मुस्लमान, फसादी मुस्लमान, ॿियो कंहिंखे नथा चवनि। अचो त शाम ओ जॾहिं क़यामत क़ाइमु थींदी, अॼु जो तोखे मूंखे यहूदी भरिसां वेहण न ॾींदो, पर कयो इनखे जरासीम हूंदा। पाणी पंहिंजे गिलास में असांखे न ॾींदो, असांजे गिलास में पाणी हो न पीअंदो। उहो ऐं मुस्लमान उते छा चवंदो त काफ़र छा चवंदो? क़ुरान ॿुधाए थो। काफ़र पंहिंजी ज़िल्लत अल्लाह जी अदालत ॾिसी क़ुरान चए थो यक़ूलुल काफ़िरु या लैतनी कुन्तु तुराबा। अल्लाह जी अदालत ॾिसंदो साईं काफ़र। क़ुरान चए थो ॾिसी काफ़र चवंदो जेकर मां पैदा ई न थिया हा मिटी हुजां। आओ इंसाफ़ जो ॾींहुं ॾिसंदो पंहिंजी ज़िल्लत। अब मुस्लमान छा चवंदो? तव्हां सां मुस्लमान आहियूं न, ॻाल्हायो नथा, मुस्लमान आहियूं न साईं। मुस्लमान भला उते छा चवंदो? क़ुरान ॿुधाए थो अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी हदाना लिहाज़ा वमा कुन्ना लिनहतदिया लौला अन हदानल्लाह। मुसलमानों कुरान तो चए, मुसलमानों तो सभई तारीफ़ अल्लाह जे लाइ जंहिं असांखे हिदायत कई, कलमो नसीब कई, ईमान नसीब कई, मुसलमान कई, हिदायत कई। अल्लाह हिदायत न दे हा, असां भी हिदायत ते न अचूं हा। हे मुसलमान ख़ुशी में अल्लाह जी तारीफ़ पियो कंदो मेरनि कपड़नि वारो। उते काफ़र जेको भरिसां वेहण चाहे नथो असां सां, उहो रे छा तमन्ना कंदो? क़ुरान चए रुबमा यवद्दुल लज़ीन कफ़रू लौ कानू मुस्लिमीन। हे क़ुरान तो चवे काफ़िर तमन्ना ख्वाहिश कंदो है जेकर मां भी मुसलमान हो जा। अब समझी वियो? काफ़िर अॼु चवे तो ते दहशतगर्द फसादी, पाण खे भलो थो सम्झे। कुरान चए थो काफ़िर मुसलमान जी इज़त ॾिसंदो, पंहिंजी तबाही ऐं ज़िल्लत ॾिसी अज़ाब पंहिंजे लाइ तमन्ना कंदो लौ कानू मुस्लिमीन, है जेकर मां भी मुसलमान हुजां। हाणे ॿुधायो तव्हां असां मुसलमान हूं, ॻाल्हायो नथा, मुसलमान आहियूं न। अब घणो बिल भरियोसीं ईमान जो? चए थो क़ुरान वलौ शिअना लआतैना कुल्ल नफ्सिन हुदाहा वलाकिन हक़्क़ल क़ौलु मिन्नी लअमलअन्न जहन्नम मिनल जिन्नति वन्नासि अजमईन। अल्लाह कुरान में फरमाए थो जे मां अल्लाह चाहियां हर माण्हू खे हिदायत ॾियां त बच्चा हिते ॾे न, वॾी ॻाल्हि सां न कयूं। चाहियां त हर माण्हू खे हिदायत ॾियां, पर मुंहिंजो जहन्नम सां वाइदो आहे। जिन इंसान सां जहन्नम के भरणो आहे, तंहिंजे करे सभिनी खे हिदायत न मिलंदी। शुक्र कयो मुंहिंजा दा मुसलमान कई। कुल ला तमन्नू अलैया इस्लामकुम बलिल्लाहु यमन्नु अलैकुम अन हदाकुम लिल ईमान। तव्हां ईअं न चओ जो असां कलमो पढ़ियो आहे, असांजो अल्लाह ते एहसान आहे। न न, मुंहिंजो रब चए थो तव्हां ते एहसान आहे जो मां तव्हांखे ईमान नसीब कयो आहे। सभई चओ अल्हम्दुलिल्लाह, चओ अदा हेॾे हेॾे। हाणे फरमाए नतीजो रसे थो, सभु शइ ठाहे ॾिनीमांव, तव्हांखे ठाहे करे मुसलमान बि कयोमांव, क़ुरान किताबनि जो सरदार ॾिनोमांव। नबी साईं फरमायो अलैहिस्सलातु वस्सलाम ॿुधो
जेको इशा जी नमाज़ खां पोइ हिन क़ुर जूं 2 सूरतूं पढ़ंदो तिलावत कंदो इनखे क़ब्र जो अज़ाब न थींदो। अब आया हूं तो कुछ तव्हांखे लय न ॾियूं न ॻाल्हायो न वाइन जेको वाइस जी माना मां सम्झी आहे उहा इहा आहे तव्हांखे लय न ॾियूं बाबा हे लय न अथव पाण में 2 सूरतूं क़ुर जूं जेको तिलावत कंदो कॾहिं इशा नमाज़ खां बाद मौत ईंदुसि क़ब्र में दफ़न थींदो फरमाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे 2 सूरतूं नूरानी शक्ल में रब वटि ईंदियूं चवंदो रब साईं पढ़ंदो न हो सुम्हंदो न हो असां सां वफ़ादारी ऐं मोहबत हुयसि अल्लाह असांजे पंध खे माफ़ कर या असांखे पंहिंजे कलाम मां कढ हेॾी वॾी सिफारिश हदीस पाक में हुज़ूर साहब फरमायो अल्लाह फरमाईंदो तव्हां मुंहिंजो कलाम आयो मां तव्हांखे पंहिंजे कलाम मां न कढंदुसि त तव्हांजे पढ़ंदड़ खे माफ़ कयो जे पढ़ो त 5 मिंट लॻंदा आहिनि 2 सूरतुनि जे पढ़ण में वरी कुझु करे वठो वॾी ॻाल्हि त कोन्हे हिकु अथव सूरत मुल्क 29 सिपारे जे मुंड में तबारकल्लज़ी बियदिल मुल्क ॿी अथव सूरत सजदा 21 सिपारे में वो अल्लाह जबा न हो न ॾंड थो रखे न सज़ा थो ॾे 2 सूरतूं पढ़ो रहमत वारे नबी सां फरमायो क़ब्र जे अज़ाब खां बची वेंदो प्यारा केरु हूंदो क़ब्र में मां ईअं सम्झो आहे वाइद में त वाइद कयूं त तव्हांखे लय न ॾियूं अब अथव सभई न हाणे 2 सूरतूं राति जो पढ़ंदा कयो इशा खां पोइ अबा न को सॾु ॿुधे न असां क़ब्र वारो ॿुधाए सघे न असां पुछी सघूं इहो क़ुर ईंदो क़ब्र में कमु क़ुर ईंदो बैत ॾोहीड़ा न ईंदा जागो था 2 सूरतूं पढ़ंदा कयो घर भातियुनि खे बि चओ पढ़ण पढ़ो महिरबानी करे तक़रीबन मूंखे थिया आहिनि साल तक़रीबन 35 साल 40 थिया आहिनि मां न छॾींदो पढ़ंदो आहे न छॾींदो आहे मां में साण कोन्हे केरु संदो क़ब्र जो अदा पढ़ो सौदो मुफ़्ता बाज़ार खुलियल आहे मुंहिंजा प्यारा ख़रीदारी करे वठूं मतां बाज़ार बंदि थी वई भउ थो थिए केरु हूंदो क़ब्र में न असां ॿुधाए सघूं हुते क़ब्रनि वारा ॿुधाए सघंदा न असां उनखां पुछी सघूं ख़ुदा जे वास्ते पाण बि पढ़ो पंहिंजे अलायाल खे ॿुधायो उहे पढ़ पर जे पढ़ण न आयो त सबक़ वठो क़ुर जो भले वॾा हुजो उमिरि खे न ॾिसो पढ़ण न आयो न भाउ क़ुर पाक जो सबक़ वठो ॻोठनि में हाफ़िज़ाल में वेठा आहिनि नमाज़ बि उनखे ॿुधायो अदा ॿुध मुंहिंजी नमाज़ सही आहे पर जे नथी अचे त सिखो सिखो मुफ़्ता दीनी तालीम कोई फीस कान्हे ईद भी सिखो होरिया होरिया पिया सिखो जनाज़ भी सिखो क़ुर पाक जो सबक़ वठो पढ़ंदा रहो फरमाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको दीन सिखंदे मरी वियो इहो शहीद थी वियो हाणे यार ॿियो कीअं मां वाइद कयां मां त न वॾो मौलवी न वाके वाइद वॾो अचे मां तव्हांखे आयो आहियां लाइन ॾसां जागो था न सिखो आर न कयो मुफ़्ता बिल्कुल है तीन सिखो क़ुर पढ़ियल आयो कंहिं कारी साहब खे ॿुधायो जे न आयो पढ़ियल सबक़ वठो महिरबानी हाणे मां आयो आहियां तव्हां बि आयो त कुझु खणी वञो न झोलियूं छंडियूं त न वञूं न भाउ वरी फरमायूं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ भाउ अहिड़ो किताब मिलियो आहे असांखे हिन क़ुर जी सूरत आहे हिकिड़ी नंढी सूरत जो नालो आहे इख़लास असां तव्हां चवंदा आहियूं कुल वल्लाह शरीफ़ नबी सही सल्लम फरमायो जेको हिकु दफ़ो कुल वल्लाह पढ़ंदो उनखे क़ुर जे 10 सीपनि जे ख़तम जो सवाब कुल वल्लाह हिकु दफ़ो पढ़ण छा 3 दफ़ा पढ़ो मिंट बि नथो लॻे 10 दफ़ा हिकु दफ़ो पढ़े 10 सीपनि जो सवाब ख़तम जो 2 दफ़ा पढ़े 20 सीपनि जो सवाब हेॾे ओ मुस्लमान भाउ 3 दफ़ा कुल वल्लाह शरीफ़ पढ़ो सारे क़ुर जो ख़तम जो सवाब हाणे ॿियो असां कीअं कयूं भला दवा त न आहे तव्हांखे पीआरियो आयो त कुझु खणी वञो मुंहिंजा दा क़ुर अहिड़ो किताब नई सवाल जेके नबियनि ते किताब लथा सभिनी किताबनि जो सरदार काबो ॾिने सभिनी क़िबलनि जो सरदार चओ हिकु नमाज़ पढ़ो बैतुल्लाह में 1 लख नमाज़नि जो सवाब
हल छो थोड़े मजदूरी में त घणी है मेहनत थोड़ी छो थोड़े तो थोड़ी मेहनत कयो मजदूरी घणी ॾेई जानम खां बचाए जन्नत में मोकिलिया मां तव्हांखे नथो चाहियां बाह में वञो या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम अहलीकुम नारा वो ईमान वारो पाण भी बाह खां बचो अला याल के भी बचायो हाणे समझो बा पाण मेराज करे मोटिया मूसा अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी साईं जो हवाल मुलाक़ात कयो अल्लाह तव्हांखे तोहफ़ो ॾिनो फरमायो मूसा अलैहिस्सलाम अल्लाह मूंखे 50 निमाज़ ॾिनी आहे साईं हे कोन पढ़ंदई चई मोट मोट हिन पढ़ंदई घटि करा पाण वरी मोटिया अल्लाह ने रहत कर अल्लाह फरमायो माफ़ वरी आयो मूसा अलैहिस्सलाम साईं ॾे ख़बर न न साईं न पढ़ंदई मोट हलंदे 5 निमाज़ माफ़ वरी 5 माफ़ वरी 5 माफ़ 9 दफ़ा वापस 45 माफ़ बाक़ी बच्चों घणियूं 5 पाण फिक्र में बीह रहा मुझी उम्मत की उम्र नंढी अगे उम्मत वॾा उम्र वॾियूं 5 निमाज़ पढ़दा मुझी उम्मत जा मर्तबा कीअं वधंदा हर मोहम्मद करीम नबी मिलियो आहे जेको मथे बि हेठि भई उम्र जो फिक्र अल्लाह फरमा मुझा नबी फिक्र न कर ड्यूटी में रियायत कई समान मोहम्मद मजदूरी सागी थन पढ़न 550 जो ॾींदो मां हाणे कदर कयूं या न कयूं ॻाल्हायो जे असां उहे 5 बि न पढ़ूं त पोइ असां कदर न कयो न आबा ॻाल्हायो न शुक्र कयूं मुंहिंजा नबी तुंहिंजी उम्मत सां हिसाब न आहे मजदूरी सागी थन ड्यूटी घटि कई तव्हां इहो थी महिरबान हिन उम्मत वरी फरमायूं साहबार क़यामत में उम्मत के कीअं सुञाणंदव रूए ज़मीन जी मखलूक हूंदी ॿुधो आहे दा पाण बि ॿुधो पंहिंजे भातियुनि खे बि ॿुधायो उम्मत के कीअं सुञाणंदव साईं पाण फरमायूं मुंहिंजी उम्मत खे हिकु निशानी मिलंदी जेका ॿी कंहिं उम्मत खे न मिलंदी माण्हू त सुञाणी त उन निशानी कहिड़ी आहे फरमाए नमाज़ पढ़ंदा वुज़ू कंदा हथ मुंहुं पेर धोईंदा 5 युदवा बोर मेह वांगुर 5 कल्याण घोड़े वांगुर नूर बरंदो नमाज़ वारे वुज़ू जे करे मुंहनि में भी नूर हथनि पेर में नूर मुंहुं नूर हूंदनि पेरनि हथनि में भी इहा निशानी मिलंदी मुंहिंजी उम्मत खे मां परे खां सुञाणींदुसि त मुंहिंजी उम्मत इहा थिए 50,000 साल जो हिकिड़ो ॾींहुं मुंहिंजी उम्मत उञायल ईंदी मोहम्मद करीम उम्मत सां प्यार मुंहिंजी उम्मत उञायल ईंदी मां मोहम्मद पंहिंजी उम्मत खे सुञाणे हौज़ कौसर ते पाणी पाण पीआरींदोमांव ॿियो छा खपे असांखे नबी पाक सत्संग जंहिंखे हिकु दफ़ो हौज़ कौसर जो पाणी हथनि सां पीतो जाए नबी संजे हथ मुबारकनि सां 50,000 साल जे ॾींहं में वरी उञ ई न लॻंदसि हौज़ कौसर छा आहे माखी खां मिठो खीर खां अछो फरमाए मुंहिंजी उम्मत उञायल ईंदी मां हौज़ कौसर बि पंहिंजी उम्मत उञायल खे पाणी पाण पीआरींदुसि पाणी पीआरे बाह मां वठी जन्नत में दाख़िल कराईंदुमि सम्झो बाबा सम्झो हाणे सभु चओ असां तौबा कईसीं मथे हथ करे चओ तौबा कईसीं अॻिते निमाज़ न गुसाईंदासीं ध्यानु थियो मुंहिंजा भाइरो वमर अहलक बिस्सलात वस्तबिर अलैहा क़ुरान तो चवे अहल यार के हुक्म कयो निमाज़ जो पाण बि निमाज़ जी पाबंद सौदो मुफ़्त बाज़ार खुलियल नमाज़ पढ़ूं 5 वक़्त मोह पंहिंजो थो वरी क़यामत में इहा निशानी ते नबी साईं सुञाणे वरी उन उम्मत के भी ही हौज़ कौसर ते पाणी पाण पीआरींदुसि अल्लाह जो वास्तो अथव बा अचो था जीअं अल्हम्दुलिल्लाह तव्हां न बसि पोइ ॿुधी खयूं वञो पोइ फरमाए थो क़ुर में दुनिया जी तरक़ी जे लाइ बि हिकिड़ो कमु अथव ऐं अज़ाब खां बचण जे लाइ बि क़ुर में चए थो हिकिड़ो कमु हिकु तीर ॿ शिकार अब जागो था साईं तरक़ी कीअं थींदी लाइन शकर तुम लादी दनकुम मुंहिंजूं नेमतूं यादि करे थोरा मनी शुक्र कयो अञा वधाईंदुमां कुरान भी किताबन जो सरदार नबी नबियन जो सरदार रमज़ान 11 महीने जो सरदार ललित क़दर 1000 महीननि खां भली
काबो भी असांजो भलो, नबी तव्हांजो भलो, अलाह तो कुरान भी तव्हांखे भलो ॾिनो। रमज़ान हिकु फर्ज़ पढ़, रमज़ान में 70 फर्ज़ जो सवाब, हिकु लैलतुल क़दर जी रात 1000 महीने खां भली। मां तव्हां ते नवाज़ियो आहे, मां सां छो था फिटायो? अब चओ सभई न, तव्हांखे त मां नवाज़ियो आहे, महिनत थोरी मज़दूरी घणी, हाणे हेॾे फिटायो त न। फरमाए नेमतूं यादि करे शुकुर कयो, लन शकरतुम लअज़ीदन्नकुम, अञा वधाईंदोमांव। क़ुरान में चयो शुकुर कयो छड़ो। अब हेॾे शुकुर मान शुकुर हेॾे दसिया कीअं पैदा थींदो? पाण खां हेठे तबिके ते नज़र कयो, वञो अस्पताल में ॾिसो, मां वेंदो, जंघां वॾियूं पियूं आहिनि, कंहिंजूं ॿाहूं वॾियूं पियूं आहिनि। अब नलकी ज़रिए खुराक था ॾियनि, नलकी सां काकूस था कढनि, उन्हनि खे वञी ॾिसो पिया आहिनि। हिकिड़ी जाइ ते मां ॾिठो आहे, अहिड़ो माण्हू वेंदो आहे उन वटि, हथ हीअं थी विया अथसि, जंघां बि ईअं पियो आहे हिकु जाइ ते वीचारो, और उथली पुथली बि न सघे। अलाह जने जवान जो कमाल आहे। वेंदो हा दा छा हाल आहे? साईं अल्हम्दुलिल्लाह, दाह न कई कॾहिं। जॾहिं पुछो आहे साईं अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, शुकुर जी माना इहा अथव त हिकु त नेमतूं जेके रब जूं उन ते बि शुकुर कयूं, ॿियो रब जा जेके हुकुम आहिनि ख़ुशि थी उन्हनि ते अमल कयूं। मुंहिंजे रब जो हुकुम आहे, तूं पाण चओ। हिकिड़ो माण्हू कंहिंजो ख़्यालु कंदो आहे घणो, अदरात जो फोन कंदो, हेॾे आहे भञंदो, पंहिंजो कमकार छॾे भञंदो। चओ बाबा तूं इन जो एतिरो छो? चवंदा इन मूंखे नवाज़ियो आहे। अब ॻाल्हायो, सम्झो था न सभई, इन मूंखे नवाज़ियो आहे, मां हिन पोज़ीशन में न हुउमि, तंहिंजे करे मूंखे जमल तंदो आहे, उन वक़्तु वेंदो आहे। अड़े रब असांखे नवाज़ियो आहे। फल यंज़ुर इंसान मिम्मा खुलिक, खुलिक मिन माइन दाफ़िक़ यख़रुजु मिन बैन सुल्ब व तराइब। नथो ॾिसे मां छा मां ठाहियो, मां शुकुर नथो करे। अहिड़ो पाणी जंहिंखे ॾिसण सां नफ़रत ईंदी आहे, उन पानी मां अॼु तोखे ठाहे, मां अहिड़ो मक़ाम मां पी चुमनी था, अकुल सिख, शुकुर त कर, बिल नथो वठाए, शुकुर कर मुंहिंजो। हिकु तरफ़ जो शुकुर कयूं, जहिड़े हाल में रहे, शुकुर जी माना इहा अथव। तिलकल अयाम नुदाविलुहा बैनन नास, कुरान फरमाए थो, मुंहिंजे विच में फेर घेर जा ॾींहं, कॾहिं ख़ुशहाली, कॾहिं तंग दर्दी, कॾहिं ख़ुशी, कॾहिं गम, कॾहिं खिलण, कॾहिं रोइण, कॾहिं असुदो, कॾहिं ग़रीब। माल खुदा पनाह में मरंदा, माण्हू मरंदा, फसल मरंदा, पर रब जी रज़ा ते राज़ी रहे। जहिड़े हाल में रब रहाए। ॿियो शुकुर जी माना इहा अथव त रब जा जेके हुकुम आहिनि उनखे अखियुनि ते रखी उन ते अमल कयो। अलाह जे हुकुम खां राज़ी आहे, शुकुर कंदो त मञींदो रब जो हुकुम। तंहिंजे करे मुंहिंजा दा अलाह जंहिं हाल में रहाए रब खां राज़ी रहूं। ऐं ॿियो शुकुर रब जे नेमतुनि जो करे, फरमाए थो नेमतूं यादि करे शुकुर कंदो तरक़ी ॾींदोमांव। साईं पोइ अज़ाब खां कीअं बचूं? यकीन आहे क़ुरान ते अबा न, हेॾे हेॾे शुकुर दिलि में तॾहिं पैदा थींदो। बसि मां ख़तमु हुयो कां साईं, ओ साईं, ओ साईं। अबा हिकु मिंट, मां दुआ थो करां, बसि दुआ आहे, दुआ मज़दूरी आहे बा न, दुआ मज़दूरी वठी पोइ हलो न प्यारा। हेॾे ॾिसो, शुकुर तॾहिं पैदा थींदो जॾहिं ॾिसो पाण खां ग़रीब आहिनि। तुंहिंजो कोठो आहे त कचे वारे खे ॾिस, तुंहिंजो कचो आहे त झूपड़ी वारे खे ॾिस। हा, शुकुर तॾहिं सॼो ॾींहुं पथर था कुटनि, रोड था साफ़ कनि, नालियूं साफ़ था कनि। ख़ुदा ॼाणे माण्हू जा माण्हू ॾिठा शाम जो अटो ई पूरो नथो थिए। अलाह जा बानो पल भरिया पिया आहिनि, छो न शुकुर कयूं ख़ुदा जो? कॾहिं वेलो ॾुखियो न ॾिठो आहे असां, तंग वेलो न ॾिठो आहे। अलाह जे हुकुमनि ते ख़ुशी अमल कयूं। अलाह पाक जा जेके हुकुम आहिनि, ऐं वरी जहिड़े हाल में रहाए। अड़े हिकु मां चवां थो, पाणी जे लाइक़ बि न हूं जो ॾे असांखे। अफरतुम माल्लज़ी तशरबून अंतुम अनज़लतुमूहु मिनल मुज़्नि व नहनुल मुनज़िलून लौ नशाउ जअलनाहु जाजन फलौला तशकुरून। अड़े पानी जेको पियो था, इहो मां ठाहियो आहे या तव्हां ठाहियो आहे? पियो था, पीआरियां थो, कौड़ो कयां, जर फुकाए छॾियां, शुकुर नथा कयो। पाणी मां थो पीआरियां, बिल नथो वठां, शुकुर त कयो। क़ुरान में चए थो शुकुर जे बारे में खोड़ाए तूं आहिनि, शुकुर कयो। साईं शुकुर कयूं, दुनिया में वधंदासीं। हेॾे ख़्यालु कयो, न वञो पराए माल जे वेझो, पराए माल खां बचो। यादि रखो, पराए माल खाइण वारे जी दुआ ऐं रोज़ो, इबादत, नमाज़, हज, उमरो क़बूल नाहे। बचो पराए माल खां। अब हेॾे ख़्यालु कयो,
पराए माल खां बचो क़ुरान में ॿिठो आहे छोकिरो कर तो वधाईंदो वरी अञा बि नुस्ख़ो आहे वधाइण जो क़ुरान में न थियां मसलुल लज़ीना युनफ़िक़ूना अम्वालहुम फ़ी सबीलिल्लाह कमसलि हब्बतिन अंबतत सबअ सनाबिला फरमाई मुंहिंजे रस्ते में जेके माल ख़र्च कनि था उनजो मिसाल ईअं आहे जे हिकु दाणो ज़मीन में उछलाए 7 सलाह था निकिरनि हर संग जे सले में 100 संग में दाणो क़ुरान में चए थो जेके मुंहिंजे रस्ते में ख़र्च कंदा हिकु जी जाइ ते 700 ॾींदोमांव हाँ असां वरी छा चवंदा आहियूं हा मुर्दा दुआ कर त अलाह ॾे ॾींदासीं तव्हांजी वरी बकाया अञा अलाह ॾे बीठी आहे अलाह ॾे त पोइ ॾींदासीं हा हे ज़मीन में पणो बिज विझंदा हो त पोइ ॼमंदी आहे कन चवंदे अन्न ॾे त पोइ बिज विझां हलायो नथा कर ते बि वठी बिज विझंदा हो न हाँ ईअं सम्झ जीअं नलको पाणी खणी वेंदो आहे लोटो विझबो आहे हुन में पोइ ॾींदो आहे अलाह फरमाए थो मुंहिंजे दीन वारे लोटे में मुंहिंजे रस्ते में ख़र्च कंदा वञो माखो माल वठंदा वञो क़ुरान में ॾिठो हिकु या ते 700 बाक़ी जो बंदि कंदो हथु वांदड़ वाटर खे गंढो या छा विझो मथे खंड हणंदो ॿुधाए छॾियां ॻाल्हि अलाह जे रस्ते में हथु बंदि कंदो खंड लॻायो पोइ माकड़ जो लॻे फसल मरी वञे फुटी मरी वञे माल में बीमारी माण्हुनि में लखनि जा लख वेंदा रसूल सां फरमायो सदको मुसीबत खे टारे छॾींदो आहे अबा जागो था न अलाह जे रस्ते में ख़र्च करण सां था माल वधंदो आहे खुटंदो न आहे हाणे दुनिया जी तरक़ी जा नुस्ख़ा ॿुधायो हाणे क़ुरान खां पुछी ॼां असां तव्हांखे मां त भला साईं अज़ाब खां कीअं बचूं या दुआ घुरां भला ॻाल्हायो सही क़ुरान में चए थो ओ मुंहिंजा नबी उम्मत खे दिलि ॼाए ॾे न हिकिड़ो कमु कनि अज़ाब न कंदोमांइ मा यफ़अलुल्लाहु बिअज़ाबिकुम इन शकरतुम व आमनतुम अलाह फरमाए शुक्र बि कंदो ईमान बि अथव तो तव्हांखे मां अज़ाब छो कयां शुक्र बि कयो शुक्र कयूं अलाह जो सभु शइ भली नहीं ॿुधायो मामन न हर शइ भली ॾिनई असांखे लिबास असांजो भलो घोड़े ऊंठ जो कहिड़ो लिबास आहे जानवर जो ख़ुराक बि असांजी भली जाइ बि असांजी भली रहाइश बि असांजी भली हाँ फरमाए थो लक़द करमना बनी आदम पक्की ॻाल्हि आहे मां इज़त बि आदम जी औलाद खे ॾिनी आहे सभु शइ असांखे भली ॿिया कहिड़ो ॿुधायां टाइम न आहे क़ुरान असांजो भलो काबो असांजो भलो रमज़ान असांजो भलो लैलतुल क़दर असांजी भली क़ुरान में चए थो शुक्र कयो छो कुंतुम खैरा उम्मतिन उम्मत बि तव्हां भला हो अञा थोरा न मञूं त पोइ नीम कराम चवंदासीं न ॻाल्हायो सभई मा यफ़अलुल्लाहु बिअज़ाबिकुम इन शकरतुम व आमनतुम मुंहिंजा नबी दिलि ॼाए ॾियनि छो अज़ाब कंदो मान शुक्र बि कनि था ईमान बि अथनि अज़ाब छो कयां सम्झो या न सम्झो बाक़ी थोरो आहे मां तव्हांखे सम्झायमि दुनिया जी तरक़ी जे लाइ बाक़ी शुक्र सां गॾु आख़िरत जे अज़ाब खां बचण जे लाइ ईमान जी शर्त कई ईमान हुजेसि छा ईमान अल ईमान बैनल ख़ौफ़ वर रजा ईमान ॿिनि शयुनि जे विच में हिकु अलाह जो ख़ौफ़ ॿियो अलाह जी रहमत में उमेद वरी क़ुरान चए थो वमिनन नासि मन यत्तख़िज़ु मिन दूनिल्लाह अंदादन युहिब्बूनहुम कहुब्बिल्लाह वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह के माण्हू अहिड़ा आहिनि जेके मोहबत रखनि था अलाह खां सवाइ ॿियनि सां अहिड़ी जेका अलाह सां रखणु खपे अहिड़ी मोहबत ॿियनि सां रखियूं वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह क़ुरान चए थो ईमान वारा जेके आहिनि सभ खां वधीक मोहबत अलाह सां कंहिंसां बा हेॾे हेॾे पोइ मोहबत वारी जाइ ते कथ लॻे त भई फिटाइबो न आहे रब तव्हांखे कथ लाथी कोन छो फिटायूं अलाह सां मोहबत रखूं पोइ हदीस पाक में आल मरउ मा अमन हब यौमल क़ियामा क़यामत में माण्हू उन सां गॾु हूंदो जंहिंसां मोहबत हूंदसि मोहबत रखूं अलाह सां कलामुल्लाह सां बैतुल्लाह सां रसूलुल्लाह सां अलाह रसूल जे कचनि में हूंदासीं मोहबत रखूं अलाह सां बा पोइ ईमान वारनि जी शर्त इहा रखे क़ुरान में अज़ाब खां न कंदो मान शुक्र बि कनि था ईमान अथनि क़ुरान चए थो ईमान वारनि जी सभ खां वधीक मोहबत अलाह सां मोहबत वारी शइ निंड में बि यादि ॾिसंदा आहियूं ॿुधंदा आहियूं यादि कंदा आहियूं निंड में ॾिसंदासीं अलाह सां मोहबत जंहिंजी हूंदी न हिकु त अलाह सां शरीक न कंदो ॿिए खे मुशरिक न थींदो ॿियो अलाह जी मोहबत अथसि न अलाह खे विसारींदो ई न प्यार ज़िक्र कयो ख़ुदा जो कमकार भले पंहिंजो कमकार
सिंधी में चवंदा आहिनि, हथ पंहिंजे कार सां दिलि पंहिंजे यार सां। दिल अल्लाह सां हुजे, अल्लाह खे यादि पियो करे प्यारा, भले कमु जेको कयो न अल्लाह अल्लाह अस्तगफिरुल्लाह रब्बी अस्तगफिरुल्लाह रब्बी पढ़ो पिया या अल्लाह खे यादि कयूं। मोहबत अल्लाह सां हुजेसि, ईमान वारो उहो आहे। ऐं पोइ चई जंहिंखे ईमान बि आहे पर इहो शुक्र बि करे थो, अदाब छो कंदोमान न बि अदाब न कंदोमान, चवे न ईमान बि हुजे न मुंहिंजो शुक्र कनि, अदाब न कंदोमान। अल्लाह ला इलाहा इल्ला हुवा अल-हय्युल क़य्यूम। अल्लाह मादिना फीमन हदैत वादि बिना हदैत अल्लाह मादि हदर बलदिना। ॿियो अर्ज़ु कयां आख़िर में, बच्चा पंहिंजा छॾियो मदरसनि में पढ़, छॾियो बच्चा आबादी क़ुरान असां न पढ़ंदासीं ॿियो ग़ैर मुस्लिम पढ़ंदा। बच्चा छॾियो मदरसे में पढ़नि, ॿियो मदरसनि सां माली मदद कयो त मदरसा आबाद रहनि। मूंखे ख़ुशी थी आहे हिन ॻोठ में बि मदरसे जो बुनियादु आहे, पढ़नि था बच्चा। दुआ आहे अल्लाह ताला हिन ॻोठ वारनि खे सभी खे तौफ़ीक़ ॾे, तव्हां असांखे इन मदरसनि जी ख़िदमत कयूं, बच्चा छॾियूं मदरसे में पढ़नि। अल्लाह महदिना फीमन हदैत वादि बिना हदैत अल्लाह मादि हदर बलदिना अल्लाह मादि ज़ुर्रियातिना रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। अल्लाह इस्म आज़म जे मुहाबे या अल्लाह असांजी दुआ क़बूल फरमा, असांजो वेहण ॿुधण ॿुधाइण क़बूल फरमा, असांजे लाइ निजात ऐं छुटकारे जो इनखे सबबु बणा। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला